सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बारो। असां नक़ल ऐं हमल ट्रांसपोर्ट सिस्टम एनिमल्स में पूरो करे चुका हूँ, यानी इंसान में असां पढ़ियोसीं। अॼु असां वटि आहे ट्रांसपोर्ट सिस्टम इन प्लांट्स, यानी ॿूटनि में नक़ल ऐं हमल वारो अमल। ट्रांसपोर्ट सिस्टम इन प्लांट्स। जहिड़े नमूने सां इंसान में ट्रांसपोर्ट सिस्टम हुयो, जंहिंजे ज़रिए खाधो, पाणी, ऑक्सीजन जिस्म जे सभिनी सेलनि हिस्सनि ताईं पहुचनि पिया, ऐं मोट में वापसीअ में कार्बन डाइऑक्साइड ऐं बेकार मादा असांजे रत जो दौरो खणी पियो अचे। अहिड़े नमूने सां ॿूटनि में पिणु ॿ अहम अमल थियनि था पिया, ऐं उहे ॾींहं जे टाइम ते त थींदा ई थींदा आहिनि। रोशनाई तरकीब, जंहिंखे असां फोटोसिंथेसिस था चऊं, अहिड़े नमूने सां साह खणण जो अमल बि पिणु थिए थो ॿूटनि में। रेस्पायरेशन बि थिए थी पई। फोटोसिंथेसिस जे अमल जी ॻाल्हि कयूं त जंहिंमें असांखे ख़बर आहे ऑक्सीजन एज़ अ बाय प्रोडक्ट हूंदो आहे, ऐं कुझु शयूं उन्हनि लाइ घुर्बल हूंदियूं आहिनि, यानी कार्बन डाइऑक्साइड, पाणी, इहे शयूं घुर्बल थियनि थियूं। हूअं बि ॿूटे खे मैदनियात, मिनरल्स, पाणी, कार्बन डाइऑक्साइड, इन्हनि शयुनि जी ज़रूरत पए थी। ट्रांसपोर्ट जो सिस्टम ॿूटे में पाड़नि मां पाणी खणी पननि ताईं पहुचाए थो पियो, ऐं मैदनियात, मिनरल्स पिणु खणे थो। हाणे अगरि असां ॾिसूं त ॿ शयूं आहिनि, ज़ाइलम ऐं ॿियो फ्लोएम। इहे ॿ हिकिड़ा अहम पाइप्स चऊंसि, ज़ाइलम वेसल्स, नसूं चऊंसि, जेके ट्रांसपोर्ट सिस्टम में निहायती अहमियत रखनि था। हाणे ज़ाइलम, इन जो कमु छा आहे? पाणी ऐं मैदनियात खे पाणुनि मां खणी पननि ताईं पहुचाइण। ज़ाइलम जो कमु आहे, अगरि ही असां ॿूटो ॾिसूं, हिन ॿूटे जा ही आहे सोइल, यानी ज़मीन, ऐं हेठि पाड़ूं आहिनि। हाणे ज़ाइलम हिन पाड़नि खां शुरू थियनि था ऐं पूरे जिस्म में, ॿूटे जे जिस्म में फैलियल आहिनि, हता के इन्हनि पननि ताईं पहुचनि था। ज़ाइलम जो कमु आहे हिन पाणी में मौजूदु, हिन ज़मीन में मौजूदु जेको पाणी, वाटर ऐं ॿिया मैदनियात, हिननि खे हिन ज़मीन मां खणणु ऐं खणी पननि ताईं पहुचाइणु। छाकाणि त जीअं रोशनाई तरकीब, यानी फोटोसिंथेसिस जो अमल थी सघे, ऐं हूअं बि ॿूटे खे ज़िंदा रहण जे लाइ इहे शयूं ज़रूरु खपनि। जॾहिं त फ्लोएम खे असां ॾिसूं, फ्लोएम खे असां ईअं बयानु कंदासीं, हीअ पननि में ठहंदड़ खाधे, यानी उहो जेको खाधो जेको शुगर आहे, ग्लूकोज़ आहे, मुख़्तलिफ़
ॿूटे जे हिस्सनि ताईं पहुचाइनि था। फ्लोएम जो कमु आहे जेको हिन पन में फोटोसिंथेसिस जे नतीजे में जेको शुगर ठहंदो, जेको खाधो ठहंदो, ग्लूकोज ठहंदो, उन खे इतां खणी करे मुख़्तलिफ़ ॿूटे जे हिस्सनि ताईं पहुचाइण कमु फ्लोएम जो आहे। जॾहिं त ज़ाइलम पाणी ऐं मादनियात खे ट्रांसपोर्ट करे थो पियो, पाड़नि खां खणी थो वञे पननि ताईं ऐं ॿियनि थुड़नि खां वेंदे ॿियनि ॿूटे जे हिस्सनि ताईं। हाणे असां अचो त ॾिसूं त पाड़नि मां पाणी जज़ब कीअं थो थिए ऐं उहो पननि ताईं कीअं थो पहुचे। हीउ ॾिसो ॿूटो आहे ऐं हीउ ॿूटे जी पाड़। हीउ हिसो ज़मीन जो आहे, सॉइल। हाणे पाणीअ खे जज़ब करण जो अमल वारनिमा पाड़ूं, जेके असां अंग्रेज़ी में रूट हेयर्स चऊं। ही पाड़ ऐं इन पाड़ मां सनड़ियूं वारनिमा पाड़ूं निकिरनि थियूं, ही जंहिंखे असां रूट हेयर्स चऊं था। वारनिमा पाड़ूं पाणीअ खे जज़ब कनि थियूं। यादि रखिजो त इहे तमामु सनड़ियूं थियनि थियूं ऐं हज़ारनि जी तादाद में पाड़नि जे मथां थींदियूं आहिनि। हिक ई सेलनि जूं ठहियल आहिनि। त हाणे असांखे ख़बर पइजी वई त पाड़ जे मथां वारनिमा पाड़ूं रूट हेयर्स मौजूदु आहिनि। हाणे इहो पाणी जेको हिते मौजूदु आहे, इहो वारनिमा पाड़ूं रूट्स हेयर कीअं जज़ब कंदियूं। हिकिड़ो अमल थींदो आहे आस्मासिस। जज़ब थियण वारे अमल में असां आस्मासिस खे सम्झूं। आस्मासिस छा आहे? पाणीअ जो घणे मिक़दार मां वारी जाइ मां घटि मिक़दार वारी जाइ ते अचणु, यानी मूवमेंट ऑफ वाटर फ्रॉम हायर कंसंट्रेशन टू लोअर कंसंट्रेशन। पाणी जिथे ज़्यादा मिक़दार में हूंदो आहे उतां जिथे घटि मिक़दार में हूंदो आहे ओॾे वेंदो आहे। इन अमल खे असां आस्मासिस चऊं था पिया। हाणे ॾिसो ज़मीन में पाणी ज़्यादा हुआ, तमामु ज़्यादा पाणी आहे, ऐं जॾहिं त हिन वारनिमा पाण रूट हेयर्स में पाणी घटि आहे। आस्मासिस में छा थींदो? इहो घणे मिक़दार वारी जॻह मां घटि मिक़दार वारी जाइ ते ईंदो। ज़मीन में पाणी ज़्यादा मिक़दार में आहे, रूट हेयर्स में पाणी घटि मिक़दार में आहे। घणे मिक़दार वारी जाइ खां हू ट्रांसपोर्ट थींदो, ट्रेवल कंदो काॾे घटि मिक़दार वारी जाइ यानी रूट हेयर्स ॾे। अहिड़े नमूने सां आस्मासिस थींदी ऐं तव्हांजो सॉइल यानी ज़मीन जो पाणी रूट हेयर्स ताईं पहुची वेंदो। ऐं जॾहिं वारनिमा पाड़ूं उनखे जज़ब कंदियूं त पोइ उहो पाणी
तव्हांजो पाड़नि में अची वेंदो, रूट्स में अची वेंदो। हाणे असां ॾिसूं त इहो पाणी वरी पाड़नि खां पन ताईं कीअं पहुचंदो। लीफ पन ऐं ही रूट पाड़। हिकिड़ो हुनजो इहो सफ़र हुयो त ज़मीन खां पाड़नि में कीअं पहुतो आसमास जे ज़रिए। ॿियो त इन्हनि पाड़नि मां वरी पन ताईं कीअं पहुचंदो। सवेर असां लिखियोसीं त ज़ाइलम जेको आहे सो उहे पाड़नि खां पाणी खे खणी पननि ताईं पहुचाइनि था। हाणे अॻिते कमु ज़ाइलम जो आहे। ज़ाइलम वेज़ल्स छा कंदियूं। अच्छा, थोरो ज़ाइलम खे सम्झूं त ज़ाइलम ही डिघियूं नलियूं आहिनि जेके मुर्दा सेलनि ते मुश्तमिल आहिनि। ज़ाइलम हिकिड़े क़िस्म जूं चैनल्स जी सूरत में थियनि थियूं, अहिड़े नमूने सां थियनि थियूं। हाणे उहे छा कंदियूं, उहे इन्हनि पाड़नि खां पाणीअ खे, जेको जज़ब थियल पाणी आहे, उनखे खणी वेंदियूं मथे, जेसीं ताईं उन्हनि जो रस्तो आहे पननि ताईं बि या थुड़नि ताईं या मुख़्तलिफ़ ॿूटे जे हिसनि ताईं उन पाणी खे खणी वेंदियूं। हाणे इहो पाणी मथे कीअं थींदो पहुचंदो, ॿिनि फोर्सिस जे ज़रिए। हिकिड़ो नंबर 1 त पाड़नि जो दबाव, जंहिंखे पाण चऊं रूट प्रेशर। ॿियो आबी बुखारनि वारी छिक, ट्रांसपायरेशन पुल। हिकु त रूट प्रेशर हूंदो आहे, पाड़नि जो दबाव हूंदो आहे जेको मदद थो करे ज़ाइलम खे पाणी कैरी ऑन करण जे लाइ, पाणी खणण जे लाइ। ॿियो त ट्रांसपायरेशन पुल, यानी पननि में ही फॉर सपोज पन आहे, पननि मां आबी बुखार जी सूरत में पाणी पिणु माहौल में वेंदो रहंदो आहे। हाणे जेको पाणी आबी बुखार जी सूरत में तब्दील थींदो ऐं घटिबो हिन पन मां, उहो बि हिकिड़ो ट्रांसपायरेशन पुल, यानी उनजो हिकिड़ो फोर्स थींदो जेको ज़ाइलम खे पिणु मदद ॾींदो पाणीअ खे खणी अचण में। तंहिंजे करे ज़मीन मां त आसमासिस जे ज़रिए उहो पाणी पाड़नि में अचे थो, रूट हेयर्स में अचे थो, उतां पोइ सेलनि जे ज़रिए थींदो ज़ाइलम वटि जीअं पहुचो त हिकिड़ो त रूट प्रेशर आहे, ॿियो ट्रांसपायरेशन पुल। इन ॿिनि सूरतनि जे करे, इन ॿिनि सबबनि जे करे पाणी असांजो ज़ाइलम खां थींदो मुख़्तलिफ़ हिसनि ताईं, इवन असांजे पननि ताईं पहुची वेंदो। ऐं जेॾी महिल पाणी जी रसाई थी वेंदी त फोटोसिंथेसिस जो अमल सही नमूने सां थी सघंदो। प्यारा ॿारो, अॼु जो ही असांजो लेक्चर हिते ख़तमु पियो थिए। पाण मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।